इस्लामाबाद में मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी खिलाफ सहाफ़ियुनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻवाननि जे धरणे में शिरकत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत खे मीडिया ते राताउ हणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सहाफ़ियुनि जो आवाज़ दॿाइण लाइ कारो कानून आंदो पियो वञे। ख़दशो आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में बिल मंज़ूर करायो वेंदो। बिल मंज़ूर थियो त सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वेंदो। सिलेक्टेड खे पंहिंजी शिकस्त नज़र अची रही आहे। पीडीएम ज़रिए सहाफ़ियुनि जो माशी क़त्लेआम कयो पियो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान बेतमादी रिथ ज़रिए हटाए सघिजे थो। शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान सां संदसि के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त जजनि जी मुक़ररी ख़िलाफ़ बार काउंसिलनि जे एहतजाज जो मक़सदु सम्झ में नथो अचे। जजनि जी मुक़ररी में हमेशह बार काउंसिलनि खां राय वरिती वेंदी आहे। बार काउंसिलनि ऐं वकीलनि लाइ संदन दरवाज़ा अञा बि खुलियल आहिनि। कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में हुक्मरान पार्टी तहरीक इंसाफ 63 सीटुनि ते कामयाब। मुस्लिम लीग नून जी 59 सीटुनि ते कामयाबी। आज़ाद उम्मीदवारनि जूं 55 सीटूं, पीपी 17, एमकेएम 10, जमात इस्लामी 7 सीटुनि ते कामयाब। अवामी नेशनल पार्टी बलूचिस्तान अवामी पार्टी जी ॿिनि सीटुनि ते सोभ। पंजाब में मुस्लिम लीग नून जो 19 सीटुनि सां पहिरियों नंबर। आज़ाद उम्मीदवार 32, पीटीआई 28, जमात इस्लामी 2 वार्डनि ते कामयाब। पीपी खे का बि सीट न मिली सघी। सिंध में तहरीक इंसाफ ऐं पीपी 14 सीटुनि तां बराबर। एमकेएम 10, आज़ाद उम्मीदवार 7, मुस्लिम लीग नून 3 ऐं जमात इस्लामी 5 वार्डनि ते कामयाब। केपी में पीटीआई जे 19, आज़ाद उम्मीदवारनि 9, मुस्लिम लीग नून 5, पीपी 3 ऐं एएनपी जे 2 सीटुनि ते सोभ। बलूचिस्तान में 4 वार्डनि ते आज़ाद उम्मीदवार, 3 ते पीटीआई ऐं 2 ते बीएपी कामयाब। कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में अवामी तहरीक इंसाफ खे रद्द कयो आहे। पीटीआई जे गढ़ क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड में पीपी 4 वार्डनि ते कामयाबी हासिल कई। कराची में वोटनि जे हिसाब सां पीपी पहिरें नंबर ते आहे। असद उमर ऐं अली ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंस में ग़लत बयानी कई। सिंध खे वफ़ाक़ी सरकार जे तरीक़ेकार ते एतिराज़ आहे। सईद गनी मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में मुस्लिम लीग नून जी कामयाबी नई सूबह जी शुरूआत आहे। अवाम वोट जी ताक़त सां नालाइकनि जी बदतरीन कारकर्दगी खे रद्द कयो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उस्तादनि जी भर्ती लाइ टेस्ट जो पहिरियों मरहलो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाह ऐं मीरपुरख़ास में टेस्ट। सेंटरनि अंदरि ऐं ॿाहिरि हिफ़ाज़ती इंतज़ाम निहायत सख़्त। सीसीटीवी कैमराउनि ज़रिए निगरानी। पार्लियामेंट जो गॾियल इजलास थी रहियो आहे। इजलास खे सदर डॉक्टर आरिफ अलवी ख़िताब कंदो। चइनी सूबनि ऐं गिलगित बल्तिस्तान जा गवर्नर, वॾा वज़ीर ऐं आज़ाद कश्मीर जो सदर, वज़ीर आज़म, आइनी इदारनि जा सरबराह शिरकत कंदा। हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि, सफ़ीरनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि खे बि शिरकत जी दावत। दोदापुर वेझो मुड़िस सां गॾु दरगाह लाल शाह बरी ज़ियारत लाइ आयल औरत गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि औरत पोसिया खोसो खे गोलियूं हणी क़तल कयो। झोल वेझो नारी मुबैना तौर बाहि लॻण सबबि सड़ी फौत। मक़तूल जे वारसनि पारां साहुरनि ते बाहि ॾेई साड़े क़तल करण जो इल्ज़ाम। नारी जे मड़ खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सांगढ़ मुंतक़िल कयो वियो। शहदादपुर में हथियारबंदनि जी वापारी खां 7 लख रुपयनि खां वधीक जी फुर। बदअमनी ख़िलाफ़ वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पीरवसण वेझो 2 सगा भाइर रांदि खेॾंदे वाह में बुॾी विया। हिक खे बेहोशी वारी हालत में कढियो वियो। ॿिए जो लाश हथ। वालिदेन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। सजावल जोड़े जो में लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। खुशदार रते देरे मोटरवे ते धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी दौरान 17 खां 18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। ऐं अॻूणो क्रिकेटर रमीज़ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो नओं चेयरमैन चूंडिजी वियो। T20 वर्ल्ड कप लाइ मैथ्यू हेडन खे हेड कोच ऐं फ्लैंडर खे बॉलिंग कोच मुक़रर करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त मुस्तक़बिल में क्रिकेट वधीक थींदी नज़र ईंदी। अॻूणनि क्रिकेटर्स जूं तजवीज़ूं हुन लाइ तमामु घणियूं अहम आहिनि। स्कूल ऐं क्लब क्रिकेट खे वधीक हथी ॾिनी वेंदी।